अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां इलाही बख़्श हुजनि तव्हां सां गॾु आहियां। अॼु हिकु नए उनवान सां गॾु असांजो पंहिंजो अॼोको उनवान जेको आहे उहो आहे ज़मान माज़ी ऐं उन जा क़िस्म। पर उन खां अॻु मां ॿ चारि मश्कूं रखियूं आहिनि, उहे मश्क तव्हां हल कंदा वेंदो जल्दी जल्दी, त जीअं असां पंहिंजे वक़्त ते शयुनि खे पढ़ी सघूं ऐं सम्झी सघूं। ठीकु आहे, मश्क आहे शुरुआत में ही हेठि ॾिनल लफ़्ज़ इस्म मुअनिस आहिनि या इस्म मुज़क्कर जुमलनि में इस्तेमाल करे ॿुधायो। लफ़्ज़ तव्हां ॾिसी वठो, स्क्रीन कैप्चर करे वठो ऐं उन खां पोइ उहे अवां जुमलनि में असांखे ॿुधाईंदा वञो, छाकाणि त मां थोरो फास्ट वञण वारो आहियां, त जीअं असां पंहिंजे अॼोके कम खे जल्दी सुहिणे नमूने सां ऐं बहितर नमूने सां मुकमल करे सघूं। वालेकुम अस्सलाम एआर आलियानी, वालेकुम अस्सलाम मजीद लगारी, वालेकुम अस्सलाम सिकंदर अली शाह साहब, वालेकुम अस्सलाम गुड इवनिंग। मुमताज अली साहब, वालेकुम अस्सलाम। ऐं साईं मोहम्मद असलम, वालेकुम अस्सलाम। राशिद रोशनी लाल, वालेकुम अस्सलाम। ऐं फाइजा सुमरो, वालेकुम अस्सलाम। ही लफ़्ज़ आहिनि खट, नथ ऐं नक, खल। इहे लफ़्ज़ इसमें मुअनिस आहिनि या इसमें मुज़क्कर। अवां मूंखे ॿुधाईंदव जुमला ठाहे त अवां जल्दी सुञाणे वेंदा इहे इसमें मुअनिस में अचनि था या इसमें मुज़क्कर में अचनि था। ठीकु आहे, खट, नथ ऐं नक, खल। ॿी मश्क आहे हेठि ॾिनल लफ़्ज़ इसमें मुअनिस आहिनि या ॿी मश्क जुमलनि मां सिफ़त चूंडे वाज़े कयो त तव्हांखे सिफ़त चूंडे वाज़े करणी आहे त कहिड़ो लफ़्ज़ जेको आहे उहो सिफ़त खे वाज़े करे थो। हीउ वॾो घर आहे, खाही खोटण लाइ 10 माण्हू घुर्बल आहिनि। खाही खोटण लाइ 10 माण्हू घुर्बल आहिनि। ठीकु आहे, इन्हनि लफ़्ज़नि में जुमला जेके आहिनि अव्हांखे सिर्फ़ु इहो लफ़्ज़ ॿुधाइणो आहे त कहिड़ो लफ़्ज़ जेको आहे उहो सिफ़त खे वाज़े करे थो। ठीकु आहे, हेठि ॾिनल जुमलनि में ज़मीर जा कहिड़ा क़िस्म इस्तेमाल कया विया आहिनि। हेठि ॾिनल जुमला जेके आहिनि उनमें ज़मीर जा कहिड़ा क़िस्म इस्तेमाल थिया आहिनि, अव्हां उहा ॿुधाईंदव। साराह मेमर, वालेकुम अस्सलाम। ज़ाहिर हयात, ज़ाहिर हिदायत, वालेकुम अस्सलाम। मुंहिंजो सामान को त खणी वियो हूंदो, मुंहिंजो सामान को त खणी वियो हूंदो। जो ॿिए लाइ बुरो सोचींदो सो पाण बुरो हूंदो। हीअ साॻी घड़ी आहे जा मूं ॻोल्ही पए, हीअ साॻी घड़ी आहे जा मूं ॻोल्ही पए। आख़िरी आहे, हेठि ॾिनल जुमलनि खे गौर सां पढ़ो ऐं ॿुधायो त ॻाल्हाइण जो कहिड़ो लफ़्ज़ इस्तेमाल थियो आहे। मां हींअर घर पहुतो आहियां, मुंहिंजो सुभाणे इम्तिहान आहे। मुंहिंजो सुभाणे इम्तिहान आहे।
छोकरो आहिस्ते हले थो, माली बाग में अंदर आहे। अवां ही 4 मश्कूं हुयूं, इन्हनि ते कैप्चर कर तव्हां मूंखे मैसेज कयो। आख़िरी जॾहिं जो असां टेस्ट ख़त्म थींदो, लेक्चर ख़त्म थींदो, असां मां इन्हनि स्लाइड्स ते वरी मोटी ईंदुमि ऐं इन्हनि ते जवाब अचे ॾींदुसि। ज़मान माज़ी, ज़मान माज़ी मुतालिक में आहे लिखियो। ज़मान माज़ी असां जेको अहम टॉपिक आहे जेको पंहिंजो उहो आहे अॼु ज़मान माज़ी। ज़मान माज़ी छा खे थो चइजे, उन में कहिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु थींदो आहे जंहिंजे गुरदान सां जुमिलो हाज़िर मां ग़ाइब में, हाज़िर मां ग़ाइब में या हलंदड़ वक़्त मां गुज़िरियल वक़्त में ॿुधाईंदो आहे। ठीकु आहे, असां इन खे पढ़ंदासीं। ज़मान माज़ी मुतलिक लिखियो। ज़मान माज़ी इस्तिमरारी लिखियो थे या लिखियो पए। ज़मान माज़ी मुदामी लिखंदो हूंदुसि। ज़मान माज़ी करीब लिखियो आहे। ज़मान माज़ी बईद लिखियो हो। माज़ी शर्तिया लिखा हा। माज़ी मुतशकी लिखियो हूंदो, लिखियो हुजे। ठीक है, ये ज़मान हुआ जिनके असां वज़ाहत सां अॻिते हिकिड़े हिकिड़े के जुमलन सूदो ऐं उन्हनि जी वज़ाहत कंदासीं ऐं असांखे ख़बर पवंदी त इन्हनि सभिनी क़िस्मनि मां क़िस्मनि खे कीअं इस्तेमालु कजे थो। अमर वाहिद में कीअं थो कजे, जमा में कीअं थो कजे, मुज़क्किर में कीअं थो कजे, मुअन्निस में कीअं थो थिए। इन्हनि सभिनी जा फेरा असां जुमलनि में ॾिसंदासीं। मुतलिक छा आहे ऐं ॿियो त लाज़मी में कीअं आहे ऐं जेको आहे सो हुन खां मुतहदी में कीअं आहे। फ़ेल लाज़मी ऐं फ़ेल मुतहदी में कीअं तब्दील थियनि था उन खे ॾिसणो आहे सिर्फ़। इन खां अॻु असां कुरदंत वारे बयान में इस्म मफ़ऊल बाबति पढ़ी आया आहियूं त इस्म मफ़ऊल जी मदद सां कहिड़ा कहिड़ा ज़मान जुड़नि था। हाणे असां इन्हनि ज़माननि जो हिते मुकमल अभ्यास कंदासीं। मथे हर हिक ज़मान माज़ी जे क़िस्म आॾो फेरो लिखियो अथमि। जेको मां जुमला पढ़ी आयुमि उन में फेरो असां लिखियो आहे, पर वरी बि वाज़े कंदो हलां त ज़मान माज़ी जा कहिड़ा कहिड़ा क़िस्म आहिनि। ज़मान माज़ी मुतल्लिक़, ज़मान माज़ी इस्तिमरारी, ज़मान माज़ी करीब, ज़मान माज़ी बईद, ज़मान माज़ी मुतशक्की, ज़मान माज़ी मुदामी, ज़मान माज़ी करीब इस्तिमरारी ऐं ज़मान माज़ी बईद इस्तिमरारी। ठीक है, इन्हनि सभिनी जेतिरा बि क़िस्म आहिनि इन्हनि क़िस्मनि खे असां हिक हिक खे वाज़िह करे अॼु सम्झूं था, पढ़ूं था। छाकाणि त असां गुज़िरियल 27 लेक्चरनि मंझां असां अखर खां वठी पढ़ंदा आया आहियूं, सम्झंदा आया आहियूं। असांखे ख़बर आहे त अॼु हिते पहुता आहियूं त असां कहिड़े नमूने सां ऐं कहिड़ियूं मंज़िलूं तय कंदा अॼु इन मक़ाम ते पहुता आहियूं जो अॼु असां ज़माने माज़ी खे पढ़ूं पिया। ज़माने माज़ी मुतल्लिक़, मूं किताब लिखियो, तो किताब लिखियो, असां किताब लिखियो, तव्हां किताब लिखियो, हिन या हुन किताब लिखियो, हिननि या हुननि किताब लिखियो। ठीक है, ये जुमला है। हाणे इन जुमलनि में ॾिसजो त चवे छा थो, कीअं सम्झ में अचे थो। मुतल्लिक़ जी माना आहे बिनह गुज़िरियल वक़्त, बिनह गुज़िरियल वक़्त जेको थोड़ी देर पहिरियों गुज़री वियो हुजे। ये ज़मान जो अहिड़ो क़िस्म आहे जंहिंमां वाज़िह थिए थो त कमु पूरो थी चुको हुजे, कमु मुकम्मल थी चुको हुजे। ही जुमला उन्हीं खे ज़ाहिर कनि था। असां किताब लिखियो, मूं किताब लिखियो, तव्हां किताब लिखियो। ठीक आहे, हाणे ही ज़मान इहो वक़्तु ॾेखारे थो जो बिना गुज़री वियो हुजे, उन वक़्त खे ज़ाहिर करे थो। हाणे अचो वज़ाहत ते। ज़माने माज़ी मुतल्लिक़ में फ़इल मुआविन यानी मददगार या सहकारी बि फेरो कंदो आहे। आहे मां हो, हुयो, हुयुसि, हुयूंसी, हुयासीं, हुयूं वग़ैरह। छाकाणि त असांखे एतिरो वक़्तु कोन हो जो सभिनी जुमलनि खे अलॻि अलॻि लिखूं आहे, इन करे असां वाहिद, जमा, मुज़क्किर, मुअन्निस हिते वाज़े कयो आहे। फ़इल लाज़मी ड्रोड़ मां ज़मान माज़ी मुतल्लिक़ में ड्रोड़ियुसि, ड्रोड़ियासीं, ड्रोड़िए, ड्रोड़िया, ड्रोड़ियो वग़ैरह। ठीक आहे, इन्हनि शयुनि खे असां ॾिसंदा पिया हलूं, सम्झंदा पिया हलूं त जेके मददगारी फ़इल आहिनि
आहे थो था थी जी हूंदो आ या आहे हुयुसि कीअं तब्दील थियनि था वरी हेठि जेको ॿियो फेल लाज़मी आहे उहो कीअं तब्दील थिए थो उनखे बि असां साम्हूं रखियो आहे फेल लाज़मी ऐं फेल मुआविन जो फेरो मां हलियुसि मां होसि असां हलियासीं असां हुआसीं ठीक है हाने ज़मान माज़ी करीब करीब माना वेझो ज़मान माज़ी करीब जी माना है त वेझड़ाई में गुज़री वियल ज़मानो या वक्त जेको थोड़ी देर पहिरियों गुज़री हो ये ज़मानो इसमें मफ़ऊल जी मदद सां ठहंदो आहे करीब माना वेझो मूं पढ़ियो आहे हू वयो आहे तूं ड्रोड़ियो आहीं मां मानी खाधी आहे ठीक है ये उहे जुमला आहिनि जेके थोरो वक्त पहिरियों गुज़रिया आहिनि उन्हीं खे वाज़ह कनि था ऐं उन्हीं जे मुतलिक़ असांखे का आगाही या ॼाण ॾियनि था ज़माने माज़ी करीब ही मथियां जुमला इहो वाज़ह कनि था त पढ़ण वञण ड्रोड़ण ऐं खाइण जो कमु वेझड़ाई में थियो आहे तंहिं करे इन ज़मान खे ज़मान माज़ी करीब चयो वेंदो आहे ठीक आहे हाणे करीब जा जुमला हुआ हाने बईद जा जुमला है ज़मान माज़ी बईद जी माना है घणो गुज़री वियल ज़मानो या वक्त ज़मान माज़ी बईद बईद माना परे इसमें मफ़ऊल जी मदद सां मफ़ऊल जी मक़सद यह है फेल माना कम फाइल माना कम कंदड़ मफ़ऊल माना कम में शामिल थी वञण वारो ऐं माज़ी वारो जेको भी कम हुंदो आ उहो उन्हें में जो फेल हुंदो आ उन्हें में शामिल थी वेंदो आ फाइल तॾहिं जेको आ सो मफ़ऊल थी वेंदो आहे मां किताब लिखियो हो मां ड्रामो ॾिठो हो हुननि कपड़ा ख़रीद कया हुआ छोकरियूं ड्रोड़ियूं हुयूं ठीक है ये जुमला आहिनि जेके ज़मान माज़ी बईद के मां किताब लिखियो हो मां ड्रामो ॾिठो हो हुननि कपड़ा ख़रीद कया हुआ छोकरियूं ड्रोड़ियूं हुयूं माना परे भी ॻाल्हि पियो करे ठीक आहे इन जे करे ज़माने मई माज़ी मईद जा वैल लाज़मी में जुमला किन थियनि था ऐं वरी उन जा फेल मुतैदी में कीअं थियनि था उनखे वज़ाहत सां कयूं था मां ड्रोड़ियो हुउसि लाज़मी चाहे असीं ड्रोड़ियासीं तूं ड्रोड़ियो हुई तव्हीं ड्रोड़िया हुआ मथे जुमले में चयो असीं ड्रोड़ियासीं हुआसीं असल में वो आहे असीं ड्रोड़िया हुआसीं ठीक है सी विच में हिकिड़ो इज़ाफ़ी अची वियो आहे जंहिंखे मां हिते ई वाज़ह कंदो हलां त इहो असल में कोन्हे को पर हिते अची वियो आहे ठीक आहे इनखे मां हितां ड्रायां थो असीं ड्रोड़िया हुयासीं ठीक आहे अॻिते हलूं था असां इनखे क्लियर कर रहा हू ड्रोड़ियो हो ही ड्रोड़िया हुआ इन जुमलन में जे मुताले मां मालूम थियो आहे त ज़मान माज़ी में हो इस्तेमाल कबो आहे जेके वाहिद में जमा में इस्म मुअन्निस में इसमें मुज़क्किर में अलग अलग फेरो कंदा हू ड्रोड़ियूं हुयूं हू ड्रोड़िया हुआ ठीक है ये मुअन्निस में अलग थी दो मुज़क्किर में अलग फेरो थी दो मददी फेल हो जे पुठियां ज़मीरी पछाड़ियूं मिलाई वेंदियूं आहिनि ठीक है लाज़मी में छा होंदो आहे त जेको मददी फेल आहे उन में ज़मीरी पछाड़ी मिलाए करे उन फेल लाज़मी मां उन में तब्दील कयो वेंदो आहे हाणे अञा वज़ाहत फेल मुतहदी जा जुमला हू लाज़मी जा हुया ऐं ही जुमला जेके आहिनि माज़ी फेल मुतहदी जा आहिनि मूं लिखियो हो असां लिखियो हो तो लिखियो हो तव्हां लिखियो हो हुन लिखियो हो हिननि लिखियो हो हाणे इन्हनि जुमलनि मां छा ॾिसंदो आहां त हिते जेको तब्दील थियो आहे उहो सिर्फ़ ऐं सिर्फ़ हिते फेल जेको फाइल जेको आहे उहो तब्दील थियो आहे बाक़ी फेल मुतहदी में फाइल जेको उन में शामिल थी वियो आहे
ठीक है उन्हनि मिसालन में वाज़े थे तो फेल लाज़मी जे ज़मान माज़ी बईद में फेरियल है मददी फेल हो जे पुठियां ज़मीरी पछाड़ियूं मिलायूं वेंदियूं नाहिन ज़मीरी जेके फेल लाज़ मददी फेल जे पुठियां ठीक है हिनन जॾहिं त फेल मुतहदी जे ज़माने माज़ी बईद जे फेरे दौरान कंहिं बि ज़मीर सां ज़मीरी पछाड़ियूं न मिलायूं वेंदियूं आहिनि ज़मान माज़ी इस्तमरारी ज़मान माज़ी इस्तमरारी ज़मान माज़ी मुतल्लिक़ जे पुठियां इस्तमरारी जूं निशानियूं पयूं मिलायूं वेंदियूं आहिनि मां ड्रोड़ियसि पे असां ड्रोड़ियासीं तूं ड्रोड़ी पई ही ड्रोड़े पई हू ड्रोड़ियो पे ही ड्रोड़िया पे फेल मुतदी जा जुमला मूं पढ़ियो पे असां पढ़ियो पे तव्हां पढ़ियो पे तो पढ़ियो पे हुन पढ़ियो पे हुनन पढ़ियो पे इन्हनि मिसालन मथे मिसालन जे अभ्यास में मालूम थियो त ज़मान माज़ी इस्तमरारी जे फेरन में फेल लाज़मी ऐं फेल मुतदी में को ख़ास फ़र्क कोन्हे को छाकाणि उन्हीं में तब्दीली जो कम इस्तमरारी माना जारी हुयो पहिरियों माज़ी ज़मान माज़ी में जे फेल मुतदी में भी जाम साॻी ॻाल्हि पई अचे ऐं फेल लाज़मी में भी साॻी ॻाल्हि पई अचे हाणे आहे ज़मान माज़ी मुतशक्की ज़मान माज़ी मुतशक्की जो चाहे जेका ॻाल्हि शक में हुजे उन ॻाल्हि खे ॻाल्हि वज़ाहत कई पई वञे मां ड्रोड़ियो हूंदुसि इन्हनि जुमलनि खे मां हुते वरी कंपेयर करे साम्हूं खां हिकिड़े हंधि रखिया आहिनि त जीअं अव्हांखे हुन में अञा ॾुखियाई पई थिए त हिन में वरी अञा वधीक असांखे सवलाई थींदी त जीअं सवलाई सां असां सम्झी सघूं ऐं हिनखे ॿिए हंधनि सां परखे सघूं त लाज़मी ऐं मुतदी में कहिड़ो फ़र्क़ु आहे मां ड्रोड़ियो हूंदुसि मां लिखियो हूंदो असीं ड्रोड़िया हूंदासीं असां लिखियो हूंदो तूं ड्रोड़ियो हूंदे तो लिखियो हूंदो तव्हीं ड्रोड़िया हूंदा तव्हां लिखियो हूंदो ही ड्रोड़ियो हूंदो हिन लिखियो हूंदो ही ड्रोड़िया हूंदा हिननि लिखियो हूंदो छाकाणि त अॼु असां ज़मान पिया था पढ़ूं असां ग्रामर यानी सिंधी व्याकरण पिया पढ़ूं इहो थोरो पेचीदो हूंदो आहे थोरो ॾुखियो हूंदो आहे थोरो ख़ुश्क आहे पर जॾहिं असां सिखण जी कोशिशि कंदासीं सम्झण जी कोशिशि कंदासीं त असांखे बजाए ॾुखियूं लॻंदियूं ही ॻाल्हियूं सवली लॻण शुरू थींदियूं ज़माने माज़ी मुतशक्की जी वज़ाहत इन्हनि जुमलनि में ॿिन्ही क़िस्मनि जे फेलन फेल लाज़मी ऐं फेल मुतदी जी ज़माने माज़ी मुतशक्की जे फेरे जे अभ्यास मां मालूम थो थिए त फेल लाज़मी जे ज़मान मां माज़ी मुतशक्की जे फेरे लाइ फेल जे इस्म मफ़ऊल वारी सूरत खां पोइ कम आयल फेल मुआविन माना मददी फेल हूंदो सां ज़मीरी पछाड़ियूं मिलाइजन थियूं ऐं फाइलन जी शिकिल साॻी थी रहे फाइल माना जेके कम कंदड़ आहिनि पर मुतहदी जाके विचड़ंदड़ फेल जी हालत में मददी फेल हूंदो जे पुठियां ज़मीरी पछाड़ियूं नथियूं मिलाइजन पर फाइल जी शिकिल बदलजे थी असां हिकु भेरो वरी मथे वञी ॾिसूं था त छा इहा ॻाल्हि सही आहे ॾिसो हिते मुतहदी में लिखियो 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 हूंदो 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 तब्दील न थियो आहे हुते मां ड्रोड़ियो हूंदुसि असीं ड्रोड़िया हूंदासीं तूं ड्रोड़ियो हूंदे तव्हीं ड्रोड़िया हूंदा
ही ड्रोड़ियो हूंदो, हीअ ड्रोड़िया हूंदा, फर्क अची वियो। ठीक आहे, इहो ई फर्क आहे जेका हिते वज़ाहत जी अचे पई। ॿी ॻाल्हि आहे मां मां मूं, असां असीं मां असां, तूं मां तो, तव्हीं या अवी मां तव्हां या अव्हां, ही हुन, हूअ हुन, ही हिननि, हू हुननि। ठीक आहे। ज़मान माज़ी में मां लिखंदो हुउसि,